अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोयावान जी ख़िदमत में हाज़िर आहे। 15 तारीख़ खां इंटरव्यूज़ जो हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थिए पियो ऐं उन इंटरव्यूज़ में जिन बि उमेदवारनि खे घुरायो वियो आहे ऐं जिन बि उमेदवारनि जो इंटरव्यू थींदा उन्हनि सभिनी उमेदवारनि लाइ मां नेक तमन्नाउनि जो इज़हार कयां थो। उमेदु आहे त तव्हां हिकिड़े पूरे कॉन्फिडेंस सां ऐं पूरी महिनत सां अॻिते ईंदव, इंटरव्यू जे मरहले में दाख़िल थींदव ऐं पोइ इंटरव्यू जे मरहले मां पार पवंदव। अॼु कुझु इन्फॉर्मेशन ते गौर कयूं था, कुझु मालूमात ते गौर कयूं था ऐं थोरो ॾिसूं था पिया त असांखे केतिरी नॉलेज हिन वक़्तु मौजूदु आहे। फ़र्ज़ु कयो इंटरव्यू कमेटी जे रूम में तव्हां दाख़िल आहियो, अव्हांजो इंट्रोडक्शन थी चुको आहे ऐं हाणे तव्हां खां सवाल जवाबनि जो सिलसिलो शुरू थिए थो पियो। तव्हांखे चवंदा बाबा गुलफुल रिसालो कहिड़ो इदारो कढंदो आहे? तव्हां चवंदो साईं सिंधी अदबी बोर्ड। अच्छा बाबा, गुलफुल रिसाले जी जेका हैसियत आहे सिंधी ॿाराणी अदब में, तव्हां ॿुधाईंदो त गुलफुल रिसाले जे कंट्रीब्यूशन ते ॻाल्हायो। तव्हां चवंदो साईं गुलफुल रिसालो सिंधी अदब जी तारीख़ में हिकु तमामु अहम रिसालो आहे जेको ॿाराणे अदब जी तरक़ी ऐं तरवीज लाइ ऐं ॿाराणे अदब खे उरूज बख़्शण लाइ उनजो कंट्रीब्यूशन नाक़ाबिले फरामोश आहे। गुलफुल रिसाले जे ई करे सिंध जे अदब खे हिकिड़ा तमामु वॾा नाम कछा नाला मिलिया ऐं गुलफुल रिसाले में शाइरी हुजे या मज़मून निगारी हुजे या नसर हुजे या नज़म हुजे, ॿिन्ही सूरतुनि में गुलफुल रिसाले जो हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। गुलफुल रिसालो 1955 खां वठी निकिरे थो ऐं पहिरें फेज़ में 1965 ताईं असांखे गुलफुल रिसालो पहिरियों मरहलो में, जॾहिं ग़ुलाम रब्बानी आगरो साहिबु गुलफुल रिसाले जो एडिटर हुयो। पहिरियों एडिटर गुलफुल रिसाले जो केरु हो? तव्हां चवंदो साईं ग़ुलाम रब्बानी आगरो। आगरे साहिब खां पोइ थिए ईअं थो पियो त विच में 66 खां वठी 73 ताईं 7 साल पूरो रिसालो बंदि रहियो, याने फंड्स जी खोट जे करे या ॿियनि खोड़ सारनि तकरारनि जे करे गुलफुल रिसालो बंदि रहियो। जॾहिं 73 में वरी रिसालो निकिरे थो पियो त असांखे नए अंदाज़ सां गुलफुल रिसालो नज़र अचे थो ऐं गुलफुल रिसाले जो 73 खां जेको एडिटर ॿियो बणियो, माना ग़ुलाम रब्बानी आगरे खां पोइ, उहो शौकत हुसैन शोरो साहिबु बणियो। शौकत हुसैन शोरो साहिबु 75 में रिज़ाइन कई, सिंधी अदबी बोर्ड तां इस्तीफ़ा ॾिनई ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो इरा शुरू थिए थो जंहिंखे सिंधी अदब में गुलफुल रिसाले जो सोनहरी दौरु चऊं था। उहो आहे अनवर हालाई साहिब जो दौरु। अनवर हालाई गुलफुल रिसाले जो एडिटर बणिजे थो 1975। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त हीउ उहो दौरु आहे जंहिं दौर में अॼु जा जेके वॾा नाम कछा नाला आहिनि, जंहिंमें अयाज़ गुल, न्याज़ पंवर, मुख़्तियार मलक, नसीर मिर्ज़ा, ताज जोयो, माना ही उहे माण्हू हुआ जिन गुलफुल रिसाले जे ज़रिए पंहिंजी इल्मी ऐं अदबी जेका आहे उहा पज़ीराई हासिलु कई ऐं सिंधी अदब में हिन दौर खे गुलफुल जो सोनहरी दौरु चऊं था, छाकाणि त अनवर हालाई साहिबु रिसाले खे नित नए अंदाज़ सां कढियो ऐं हिकिड़े ज़बरदस्त नमूने सां नौजवाननि खे बाक़ाइदे सरपरस्ती ॾिनाई ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयईं, जंहिंजे नतीजे में हिकिड़ा सुठा लेखक पैदा थिया। गुलफुल रिसाले जे अनवर हलाई वारे इरा खां पोइ वरी 83 खां वठी हिकिड़ो दौरु शुरू थिए थो जंहिंखे अकबर जिस्कानी जो दौरु चइजे थो। अकबर जिस्कानी बि पंहिंजे दौर में ज़बरदस्त नमूने सां सिंधी गुलफुल रिसालो कढियो ऐं अहिड़े तरीक़े सां गुलफुल रिसाले जो कंट्रीब्यूशन नाक़ाबिले फरामोश आहे सिंधी अदब में। अॼु ॾींहं ताईं गुलफुल रिसालो मुख़्तलिफ़ वक़फ़नि सां खोड़ सारनि बुराननि जे बावजूदि निकिरंदो रहे थो ऐं सिंधी अदबी बोर्ड खे इहो वॾो कंट्रीब्यूशन हासिलु आहे। वरी तव्हां खां पुछनि था त बाबा तव्हां इहो असांखे ॿुधाईंदो त जमाल अबड़े जी कहाणी आहे पिछू पाछा, कहाणी जो किताब बि अथसि ऐं उहो कहाणी बि अथसि। तव्हां ॿुधाईंदो, थोरो तनक़ीदी जाइज़ो पेश करे ॾियो असांखे जमाल अबड़े जी हिन कहाणीअ जो। तव्हां चवंदो साईं जमाल अबड़े जी जेका कहाणी पिछू पाछा आहे इहा बुनियादी तौर ते हिकु किरदारी कहाणी आहे ऐं एंग्री यंग मैन जो किरदारु हुन खयों आहे सोसाइटी मां, हिकिड़ो अहिड़ो नौजवान जेको तबक़ाती फ़र्क़ जे ख़िलाफ़ु विढ़े थो, पाण बि बग़ावत करे थो, मज़ाहमत करे थो ऐं हिकु नौजवाननि जो टोलो बि तयारु करे थो जेको न सिर्फ़ु पाण ज़ुल्म सहण जे ख़िलाफ़ु उथी खड़ो थिए थो पर नौजवाननि खे बि तयारु करे थो, उन्हनि में बि शऊर पैदा करे थो। त हिकिड़ो किरदारु पिछू पाछा जे नाले सां हुन एंग्री यंग मैन जो खयों आहे ऐं उन एंग्री यंग मैन जे ज़रिए हुन मज़ाहमत ॾेखारी आहे तबक़ाती फ़र्क़ जे ख़िलाफ़ु, वॾेराशाही जे ख़िलाफ़ु, तसलुत आणींदड़ तबिके जे ख़िलाफ़ु, उहो तबिको जेको माण्हुनि जे मथां पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे थो, माण्हुनि ते ज़ुल्म करे थो, उन तबिके जे ख़िलाफ़ु
उहो पिछू पाशाह जे नाले हिकिड़ो किरदारु आहे, आम किरदारु आहे जेको मज़ाहमत करे थो, न सिर्फ़ु पाण पर नौजवान टोलो तयारु करे थो। उनखे जॾहिं पिछू पाशाह खे ॿधनि था त मज़ाहमती अहिड़ो आहे, अरॾो अहिड़ो आहे जो हू जॾहिं कोर्ट में केस हले थो त जज जॾहिं फ़तवा जारी करे थो त हू चए थो, जज खे चए थो त इहा फ़तवा इहो फ़ैसिलो मां तुंहिंजे ख़िलाफ़ु थो ॿुधायां, जेको तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॿुधायो आहे मां तुंहिंजे ख़िलाफ़ु इहो फ़ैसिलो ॿुधायां थो, तूं जेको आहे ज़ुल्म करे रहियो आहीं ऐं मां कॾहिं मरणो न आहियां। माना हीउ हिकिड़ो अॾो किरदारु आहे पिछू पाशाह जे ज़रिए। ऐं जमाल बड़े हिन किरदार जे ज़रिए सोसाइटी खे पैगाम ॾिनो आहे त को बि माण्हू ज़ुल्म जे ख़िलाफ़ु अकेले सिर बि जेकॾहिं विढ़े थो त उहो वॾो किरदारु अदा करे सघे थो। यानी ज़ुल्म ऐं बरबरियत जे ख़िलाफ़ु इस्तहसाली टोले जे ख़िलाफ़ु अगरि को हिकिड़ो माण्हू बि उथी बीहे थो त सोसाइटी में चेंज आणे सघे थो ऐं घटि में घटि कुझु माण्हुनि में चेंज आणे सघे थो। त जमाल बड़े साहिब जी पिछू पाशाह कहाणी में बुनियादी तौर ते इहो थाट समायल आहे। वरी तव्हांखे चवनि था त ॿुधायो त उहा कहिड़ी कहाणी आहे जंहिंमें अमर जलील जी उहा कहिड़ी कहाणी आहे जंहिंमें अयूबी मार्शला दौर में उन ते पाबंदी लॻी। तव्हां चवंदो साईं जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि किताबु आहे अमर जलील साहिब जो ऐं कहाणी आहे। ऐं जॾहिं मां न हूंदुसि कहाणी में बाबा छा आहे, तव्हां चवंदो जॾहिं मां न हूंदुसि में बि हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको मार्शलाई दौर में विढ़े थो पियो, मज़ाहमत करे थो ऐं उनखे आख़िर में पकिड़े फाही ॾियनि था पिया ऐं उहो माण्हू बि हिकिड़ो एंग्री यंग मैन, हिकिड़ो मज़ाहमतकार ॾेखारियो वियो आहे। ऐं अमर जलील उन वक़्त जी जेका मार्शलाई हालत आहे उन हालत में हिकु नौजवान खे विढ़ंदे ॾेखारियो आहे, मज़ाहमत कंदे ॾेखारियो आहे ऐं अताब जो शिकार थींदे, रियासती अताब जो शिकार थींदे ॾेखारियो अथई। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा बबला इहो ॿुधायो त हुर तहरीक जे पस मंज़र में कहिड़ियूं तसनीफ़ूं मौजूदु आहिनि। त तव्हां चई सघो था त साईं सांगड़ नाविल मौजूदु आहे, हू हुर हो जमाल बड़े जी जेका कहाणी आहे उहा मज़ाहमती कहाणी आहे जमाल बड़े जी, हू हुर हो। इन सां गॾोगॾु जमाल बड़े पंहिंजो असांजे हुर मखीअ जा जेका कहाणी आहे, हुर मखीअ जा जेका पहिरीं जदीद कहाणी तसवुरु थिए थी उहा हुर तहरीक जे पस मंज़र में आहे। अच्छा, तव्हां खां पुछंदा बाबा इहो मखी आहे छा, त तव्हां चवंदो साईं मखी बेसिकली ॾंढ आहे ऐं मखी ॿेलो आहे जिते हुर अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु विढ़िया। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा हुर पंहिंजो मखी ॿेले जे हवाले सां हिकिड़ो नाविल बि आहे, तव्हां ॿुधाईंदो उहो नाविल कंहिं लिखियो आहे, हुनजो नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं बिल्कुलु मखीअ खां मोकिलाणी हिकिड़ो नाविल आहे जेको शबनम गुल लिखियो आहे ऐं उन में ज़ाहिर मखी ॾंढ जे पस मंज़र में आहे। त इहो हिकिड़ो नाविल आहे। तव्हांखे चवंदा बाबा शबनम गुल जेका आहे उनजो असुलु नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं शबनम गुल जो असुलु नालो आहे रज़िया लाशारी, ज़ात जी लाशारी आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधाईंदो त कैंपस जे हवाले सां सिंध में कहिड़ा नाविल असांखे मिलनि था, कुझु नाविलनि जा नाला ॿुधायो। तव्हां चवंदो साईं रहिजी वियल मंज़र तारिक आलम बबड़े जो किताबु आहे सिंध यूनिवर्सिटी जे पस मंज़र में, ख़ाली बेंच इसहाक़ अंसारी साहिब जो किताबु आहे लतीफ़ यूनिवर्सिटी जे पस मंज़र में। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां वरी पुछनि था त भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त रनी कोट हिकिड़ो किताबु आहे उहो कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं बदर बड़े साहिब जो किताबु आहे। भला बदर बड़े साहिब जी हिकिड़ी कहाणी मशहूरु आहे, तव्हां ॿुधाईंदो कहिड़ी? तव्हां चवंदो साईं उभ कहाणी आहे बदर बड़े साहिब जी। अच्छा, भला बदर बड़े साहिब जो ॿियो कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे? तव्हां चवंदो साईं बदर बड़े साहिब हिकिड़ो तनक़ीद निगार आहे ऐं मुहक़िक़ आहे, सफ़रनामा निगार आहे ऐं हुनजो हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे, लुगत नवीस बि आहे। ऐं बदर बड़े साहिब जे सफ़रनामे खे असां भॻवाननि जी भोएं ऐं सिंधूअ जो सफ़र हिन जा ज़बरदस्त सफ़रनामा आहिनि। नेपाल जे सफ़रनामे ते भॻवाननि जी भोएं जो किताबु आहे ऐं सिंधूअ जो सफ़र हुन अनवर पीरज़ादे सां गॾिजी जिथां खां सिंधू वहणु शुरू करे थो ऐं डाउन स्ट्रीम ताईं जिथे हुनजो आख़िरी छोड़ थिए थो, सॼो सफ़र हुन नजम पंहिंजो बदर बड़े साहिब कयो आहे ऐं उहो ज़बरदस्त किताबु आहे। माण्हू संदसि किताबु आहे, एंथ्रोपोलॉजिस्ट बि रहियो आहे बदर बड़ो साहिब। त माण्हू किताबु ऐं सिंध जो छा हुनजो लतीफ़ात ते हिकिड़ो ज़बरदस्त शाहकार किताबु आहे सिंध जो छा, उहो हुनजो किताबु आहे। तव्हां खां पुछनि था त बदर बड़े साहिब जे वालिद जो नालो ॿुधायो? तव्हां चवंदो जमाल बड़ो। बदर बड़े साहिब जे ॾाॾे जो नालो छा हो? उहो मशहूरु शख़्सियत आहे, तव्हां चवंदो अलामा अली खान बड़ो। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरनि थियूं। तव्हांखे चवनि था बाबा इहो ॿुधाईंदो त इल्मु लिसान आहे छा? तव्हां चवंदो साईं इल्मु लिसान चइबो आहे ज़बान खे, ॿोलीअ खे, ऐं ॿोलियुनि जो जेको बि इल्मु आहे उनखे इल्मु लिसान था चऊं। ऐं हाणे जदीद
साइंटिफिक अप्रोच सां ॿोलीअ ते जेका तहक़ीक़ थिए थी उहा साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ थिए थी, उन बुनियाद ते इल्मु लिसान जेको आहे उहो तमामु घणो अहमियत रखे थो सॼी दुनिया में। ऐं असां वटि इल्मु लिसान ते बि हिकिड़ो ज़बरदस्त कमु थियल आहे। ऐं तव्हां खां पुछनि था बाबा इल्मु लिसानियात खे घणनि हिसनि में विरहायो वियो आहे? तव्हां चवंदो साईं 3 हिसा आहिनि हुन जा। हिकिड़ो बयानी लिसानियात आहे, ॿियो तक़ाबली लिसानियात आहे, ऐं टियों तारीख़ी लिसानियात आहे। इल्मु बयानी लिसानियात में ज़ाहिर आहे ॿोलीअ जा जेके लवाज़मात आहिनि, ग्रामर आहे, ऐं ॿोलीअ जा जेके दाव पेच आहिनि, उनजा घाड़ेटा आहिनि, उनजो स्ट्रक्चर आहे, उनजो ज़ाहिरी ऐं बातिनी स्ट्रक्चर आहे, सॼो उन इल्मु बयानी लिसानियात में पढ़ायो थो वञे पियो। ऐं तारीख़ी लिसानियात में हिस्टोरिकल पस मंज़र ॿोलियुनि जो, ॿोलियूं किथां आयूं, ॿोलियुनि जो बुण बुनियाद किथे आहे, त उहो सॼो जेको हिस्टोरिकल पस मंज़र आहे ॿोलियुनि जो उहो असां तारीख़ी लिसानियात में पढ़ायूं था। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी असां तक़ाबली लिसानियात में जॾहिं ॿोलियुनि जे बुण बुनियाद ते असां तहक़ीक़ कयूं था, रिसर्च कयूं था, त पोइ ॿोलियुनि जे बुण बुनियाद जे हवाले सां इहे इन्हनि ॿोलियुनि जो ॿियनि ॿोलियुनि सां, हमअसर ॿोलियुनि सां कहिड़ो तालुक़ु आहे, इन खां अॻु वारनि ॿोलियुनि सां कहिड़ो तालुक़ु आहे, ऐं इन खां पोइ वारनि ॿोलियुनि ते हुनजो कहिड़ो इम्पैक्ट आहे, त ईअं जॾहिं उनजी हिकिड़ी तक़ाबली कंपेरेटिव स्टडी थिए थी त उहो वरी तक़ाबली लिसानियात में पढ़ायो वञे थो। सो बहरहाल सर इल्मु लिसानियात हिकिड़ो तमामु साइंसी इल्मु आहे, ॿोलियुनि जो इल्मु आहे, ऐं हिन वक़्तु इल्मु लिसानियात ते ज़बरदस्त कमु थिए थो पियो। सो अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला इल्मु लिसानियात ऐं सिंधी ज़ुबान जेको किताबु आहे उहो कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहिबु लिखियो आहे। अच्छा, रस्मुल ख़त, सिंधी रस्मुल ख़त किताबु भला कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं इहो प्रोफेसर महबूब अली चन्ना जो किताबु आहे। अच्छा, सिंधी आवाज़नि जा तबादला बाबा किताबु कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं मोहम्मद सुमार शेख साहिबु लिखियो। अच्छा, जीजल जी ॿोली किताबु कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं अनवर फिगार हकड़े साहिबु लिखियो। अच्छा, थर जी ॿोली तव्हां चवंदो साईं ही हिदायत प्रेम ऐं अब्दुल जवार जुनेजे साहिबु लिखी। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधाईंदो असांखे त दाद मोहम्मद ख़ादिम बरोईअ जो जा किताब कहिड़ा आहिनि, उन कहिड़ियुनि सिंधी ॿोलीअ खे कहिड़ी ॿोलीअ जो सां गॾु तक़ाबली जाइज़ो पेश कयो आहे? तव्हां चवंदो साईं ब्राहवी ॿोलीअ सां सिंधी ॿोलीअ जो तक़ाबली जाइज़ो पेश कयो अथई, ऐं सिबीअ जी ॿोली बि उनजो किताबु आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे दाद मोहम्मद बरोई साहिब जो। सो ॻाल्हियुनि मां जॾहिं ॻाल्हियूं निकिरंदियूं त पोइ ईअं अवां हिकिड़े ज़बरदस्त नमूने सां सवालनि जा जवाब ॾींदा वेंदो, एतमाद सां त तव्हांखे इंशाअल्लाह ताला कामयाबी नसीब थींदी वेंदी। सो मोकिलाणी न आहे, ही उमेदु आहे त अॼोकी जेके ही टिप्स आहिनि, अॼोकी जेके ॻाल्हियूं आहिनि, ही कम जूं ॻाल्हियूं तव्हांजे लाइ काराइतो साबित थींदियूं। सो बिल्कुलु पंहिंजे कॉन्फिडेंस खे लूज़ थियणु न ॾिजो। पंहिंजे इल्म खे जेको तव्हां सिखियो आहे, जेको सम्झो आहे, जेको पढ़ियो आहे, जेको पुरझो आहे, उनखे पंहिंजे पाण वटि पंहिंजे ज़हन में तरतीब सां रखो त इंशाअल्लाह ताला तव्हांजा बेड़ा पार थींदा। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तिॾहिं ख़ैर।